अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां सभिनी खां वधीक मुंहिंजे वेझो उहो शख़्स हूंदो जेको सभिनी खां वधीक मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो हूंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। सुबहान अल्लाह। प्यारा इस्लामी भाइरो, दुरूद शरीफ़ केतिरी आला नेकी आहे। हिन जी बरकत सां क़ुर्ब मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम नसीब थींदो आहे। अलाज मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जे शरह में फ़रमाइनि था, क़यामत में सभिनी खां वधीक आराम में उहो हूंदो जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम सां गॾु रहंदो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम जी क़ुर्बत नसीब थियण जो ज़रियो दुरूद शरीफ़ जी कसरत आहे। हिन हदीस शरीफ़ मां मालूम थियो त दुरूद शरीफ़ बहितरीन नेकी आहे जो तमामु नेकियुनि सां जन्नत मिलंदी आहे ऐं दुरूद पढ़ण सां सरकार सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जी क़ुर्बत मिलंदी आहे। हश्र में क्या क्या मज़े वारफ्तगी के लूँ रज़ा, लौट जाऊँ पाके वो दामान आली हाथ में। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। जन्नत ना दें तेरी रूयत हो खैर से, इस गुल के आगे किसको हवस बरगो बर की है। शरबत न दें तो करे बात लुत्फ़ से, ये शहद हो तो फिर किसे परवाह शकर की है। हिन शेर जी वज़ाहत कुछ हिन रीत आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम, जन्नत अता थियण या न थियण अल्लाह पाक जी मर्ज़ी आहे। मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त अहिड़ी जाइ नसीब थी वञे जितां खां अव्हां जो दीदार थींदो रहे। ही गुल नसीब थी वञे त पोइ जन्नत जा गुल यानी उतां जी नेमतुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। मूंखे जन्नत जी पाकीज़ा शराब मिले या न मिले, अलबत्ता उहा सआदत मिली वञे त अव्हां पंहिंजी हम कलामी जो शरफ़ अता फ़रमायो, अव्हां जे प्यारे प्यारे आवाज़ जी मिठाण नसीब थी वञे त पोइ ॿी कंहिं मिठाण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ही आशिक़नि जी आरज़ू हूंदी आहे त अल्लाह पाक जी रहमत ऐं प्यारे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम जी शफ़ाअत सां इंशा अल्लाहुल करीम जन्नत त मिली ई वेंदी। काश जन्नत में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जो पाड़ो बि नसीब थी वञे। असां पंहिंजे हिन आरज़ू खे पूरो करण, हिन अज़ीम शान नेमत जो हक़दार बणजण जे लाइ छा करे सघूं था, उन जे लाइ अॼु असां उन नेक आमाल जो तज़किरो ॿुधंदासीं जिन ते जन्नत में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाड़ो मिलण जी ख़ुशख़बरी ॿुधाई वई आहे। सभ खां पहिरियां अचो हिकु ईमान अफ़रोज़ हदीस पाक ॿुधूं था। हज़रत रबिया असलमी रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबी रसूल आहिनि, असहाब सुफ़ामा आहिनि। अल्लाह पाक जी आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जा ख़ादिम हुआ। सफ़र तोड़े इकामत जी हालत में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जी सोहबत जो शरफ़ माणींदा हुआ। पाण रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़रमाइनि था, मां प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जे हुजरे मुबारक जे वेझो ई राति गुज़ारींदो हुउसि त जीअं वुज़ूअ जे लाइ पाणी या मिसवाक वग़ैरह कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त पेश करे सघां। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जी आदत करीमा हूंदी हुई त राति जो जॾहिं बेदार थींदा हुआ त ही कलिमात पढ़ंदा हुआ, सुबहानल्लाहि रब्बिल आलमीन सुबहानल्लाहि व बिहम्दिही। हिकु दफ़ो जो वाक़ियो आहे, सरकार आली वक़ार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड मां सुजाग थिया त मां वुज़ूअ जे लाइ पाणी ऐं मिसवाक वग़ैरह खणी
हाज़िर थियुसि। मुंहिंजी उहा ख़िदमत ॾिसी रहमत जो दरिया जोश में आयो। मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सखावत जो दरवाज़ो खोलींदे फ़रमायो, सल ए रबिया घुर। मूं अर्ज़ु कयो, असअलुका मुराफ़क़तक फ़िल जन्ना, यानी या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, अवां खां जन्नत में अवां जो पाड़ो घुरां थो। साइल हूँ तेरा, मांगता हूँ तुझसे तुझी को, मालूम है मुझको तेरी इकरार की आदत। हज़रत जमील रज़वी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था, मैं तेरे देन के कुर्बान के तेरे मंगता, तुझसे जो चाहते हैं मांग लिया करते हैं। हुआ त रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु सभु कुझु घुरी वरितो हो, पर मुंहिंजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सखियुनि जा सखी आहिनि। संदन अताउनि जो शान ही निरालो आहे। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दुर बे बहा दिए हैं। हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु जन्नत में आका जो पाड़ो घुरी चुको हो। सरकार आली वकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अव गैर ज़ालिक, यानी छा ॿियो बि कुझु घुरंदे या ॿियो बि कुझु घुरिजे। अर्ज़ु कयई, हू अज़ाक, यानी उहो ई काफ़ी आहे। फ़ज़ले रब्बुल उला, और क्या चाहिए। मिल गए मुस्तफ़ा, और क्या चाहिए। दामन मुस्तफ़ा जिनके हाथों में है, उनको रोज़े जज़ा, और क्या चाहिए। नेमतें दोनों आलम की देकर हमें पूछते हैं बता, और क्या चाहिए। प्यारे इस्लाम हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा ई तलब आहे त जन्नत में अवां जो पाड़ो नसीब थी वञे। उन ते रसूल ज़ीशान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कसरत सां सजदा करे पंहिंजे नफ्स ते मुंहिंजी मदद कर। मालिक हैं ख़जाना कुदरत के, जो जिसको चाहें दे डालें। दी खुल्द जनाबे रबिया को, बिगड़ी लाखों की बनाई है। प्यारा इस्लाम भाइरो, हिन ईमान अफ़रोज़ रिवायत में असांजे सिखण जे लाइ खोड़ सारा सबक़ आहिनि। मिसाल तौरु हिकु ॻाल्हि त ही सिखण जे लाइ मिली त प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तार कुल आहिनि। खेनि इहो इख़्तियार ॾिनो वियो आहे त जंहिंखे जेको चाहिनि अता कनि, जॾहिं चाहिनि अता कनि, जीअं चाहिनि अता कनि। उन्हीअ करे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मुतलक़न, यानी बग़ैर कंहिं क़ैद जे फरमायो, सल, यानी घुर जेको घुरणो अथई। यानी ए रबिया का बि पाबंदी कान्हे, असां का दुनिया घुरो, आख़िरत घुरो, माल और दौलत घुरो, डिघी ज़िंदगी घुरो, ख़ुशियूं घुरो, इज़्ज़त ऐं मर्तबो घुरो, जन्नत घुरो, अल्लाह पाक जो क़ुर्ब घुरो। जेको बि घुरंदो मिलंदो। यकीनन अहिड़ी खुली पेशकश उहो ई करे सघे थो जंहिं वटि वाज़े इख़्तियार हुजनि। जॾहिं त असांजे प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इहा पेशकश फरमाई, त उहो हिन ॻाल्हि जी दलील आहे त अल्लाह पाक खेनि इख़्तियार अता फ़रमाया आहिनि, जो जंहिंखे जेको चाहिनि, जॾहिं चाहिनि, जीअं चाहिनि, जेतिरो चाहिनि अता फ़रमाए सघनि था। उनके हाथ में है हर कुंजी, मालिक कुल कहलाते ये हैं। इन्ना आतोइना कल कौसर, सारी कसरत पाते ये हैं। रब है मौती, ये हैं कासिम, रिज़्क़ उसका है खिलाते ये हैं। प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला जे वाक़े मां ॿी ॻाल्हि इहा सिखण जे लाइ मिली त बारगाह रिसालत में घुरण सां शर्म आर न करणु घुरिजे। उहे दुनिया जा बादशाह ऐं अमीर हूंदा आहिनि, जो जिते सुवाली खे घुरंदे बि सोचणो पवंदो आहे, घुरंदे बि डपु थींदो आहे त हीअ घुरूं त उहो ॾेई सघंदो या न, फलाणी शइ घुरां त किथे नाराज़ी न थी वञे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दर सभिनी खां वॾे सखी जो दरबार आहे। हिते सुवाली खे हबकाइणो नाहे पवंदो, शर्मसार नाहे थियणो पवंदो, इहो डपु नाहे हूंदो त हीअ शइ घुरां त मिलंदी बि अलाए न, बल्कि मांग मन मानती मुँह मांगी मुरादें लेगा, न यहाँ ना है न मंगता से ये कहना क्या है। ॾिसो, हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु बिना झिझक घुरियो, ऐं छा घुरियो, ईमान ते ख़ात्मो घुरियो। छो त जंहिंजो ईमान ते ख़ात्मो न थिए उहो जन्नत में नथो वञी सघे। नेकिन जी तौफ़ीक़ घुरी, छो त जन्नत में दाख़िला अल्लाह पाक जी रहमत सां मिलंदी आहे, पर उते बुलंद दर्जा नेक आमाल जे मुताबिक़ मिलंदा आहिनि। क़यामत जे ॾींहुं आमाल जी क़बूलियत घुरी, जो जंहिंजा आमाल क़बूल ई न थियनि, रद्द कया वञनि, उहो जन्नत में बुलंद मक़ाम कीअं हासिलु करे सघंदो। पोइ
जन्नत में निहायत ऊंचो बुलंद रुतबो भी घुरियो ऐं अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो सभु कुझु पंहिंजे सहाबी खे अता फ़रमायो। हिन मां मालूम थियो त असां बि हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां ईमान, माल, दौलत, औलाद, इज़्ज़त, जन्नत सभु कुझु घुरी सघूं था। ही घुरण सुन्नत सहाबा आहे। जो चाहे उनसे मांग कि दोनों जहां की खैर ज़रे ना ख़रीदा एक कनीज़ उनके घर की है। यानी ॿिन्ही जहान जूं सभई भलायूं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख़्तियार में अहिड़ी तरह ॾिनियूं वयूं आहिनि जो ॼण ही सभई नेमतूं पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जूं ख़ादिमाऊं आहिनि। तंहिं करे जेको चाहियो था पाण सगुरन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां घुरी वठो। हिते दुनिया घुरो उहा बि मिलंदी, आख़िरत घुरो उहा बि मिलंदी इंशा अल्लाह अज़्ज़ वजल। त प्यारा इस्लाम वारो असां बारगाह रिसालत मां जेको चाहियूं घुरी सघूं था ऐं रसूल ज़ीशान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता बि फ़रमाइनि था। पर ॻाल्हि हीअ आहे त घुरण जो बि हिकु तरीक़ो आहे। इंसान खे घुरण बि त अचे। यकीनन प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दीन ऐं दुनिया जी हर भलाई घुरी सघूं था। पर अवां पाण गौर फरमायो मदीने शरीफ़ हाज़िरी थिए, बानो सुनहरी ॼारियुनि जे साम्हूं बीठल हुजे ऐं नंढी का शइ घुरे, छा उहो सुठो लॻंदो? दर वॾो आहे त शइ बि त वॾी घुरे। ॾिसो हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु कहिड़ी अज़ीम नेमत घुरी। अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में अवां जो पाड़ो घुरां थो। कुझु रिवायतुनि में अचे थो हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु सोचण जी मोहलत घुरी। यानी संदन चाहियो त एॾी वॾी पेशकश थी आहे, किथे मां नंढी शइ न घुरी वियां। तंहिं करे सोचण जो वक़्तु घुरियाऊं। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मोहलत ॾिनी। पोइ पाण सोची सम्झी करे वापसि मोटिया ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पंहिंजी तलब पेश कयाई। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो, ए रबिया उहो घुरण जे लाइ तोखे कंहिं चयो? अर्ज़ु कयईं या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कंहिं बि न चयो। मूं गौर फ़िक्र कयो त दुनिया फ़ानी आहे, जल्द ख़तम थी वेंदी। पोइ मूं पसंदि कयो त महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आख़िरत घुरी वठां। सुभान अल्लाह। सहाबी रसूल रज़ी अल्लाह ताला जी तमन्ना ऐं ख़्वाहिश ॾिसो कहिड़ी अज़ीम आहे। शेख मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला जे अमल मुबारक मां इहो बि मालूम थियो त सचे तालिब खे घुरिजे त आख़िरत जूं हमेशह रहण वारियूं नेमतूं घुरे। ख़ासि करे कामिल तरीन नेमत, अफ़ज़ल तरीन कमाल यानी जन्नत में साहिब कमाल महबूब कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो घुरे। उन्हीअ जे लाइ कोशिशि करे उन खां अलावा कंहिंजी बि तरफ़ निगाह न खणी ॾिसे। अल्लाह तबारक